मश्करन जो हाँ मश्करन जो गोट तई न कैद करो मैं को न मारो हथकड़िया मैं आज के दा बाबल है अब्बा उस्ताद अनवर हुसैन मिस्त्रो ॾाढो भलो फनकार हो। फिलहाल हिन दौर जो फनकार यादि आयो अथसि थोरी देरि खां पोइ मां जीवनी यादि ईंदुसि। यार मूंखे बि हिकिड़ो मरो बि फनकार सौदा खान बलोच यादि अची ख़बर थी हुन कहिड़ी कापी फरमाई आहे यारो सोणो वफ़ा कुझु त करा रुगो पियो नटाए जफ़ा कुझु त करा आहिस्ते आहिस्ते रिवर्स में हली हली पोइते वेंदो ऐं पोइ कमदार सही थो चई पोइ छा थींदुसि आई वञी पोइ हिन मरहूम फनकारनि जी कचहरी में पहुचंदो ऐं हिकु कलाक वञी ॿुधंदो ऐं चवंदो मरहूम जी कचहरीअ में अड़े मिठल मोगा इहा बि ख़बर कोन अथई जॾहिं मरी वेंदो त मरहूमनि सां कचहरी कंदो न। मां तो इस कमदार कोड़ो कंदो हुउसि दुश्मन खे छोड़ो ऐं एतिरनि सालनि खां मां हिन इलाइक़े में छोड़ो लॻो पियो आहे। अड़े कमदार कोड़ा तुंहिंजो बि दिमाग़ दौरो थी वियो आहे। अड़े हिन लाकब में कुझु 2-3 ॾींहं गुज़रिया तूं वरी साल बि थो चई साल कोन गुज़रंदासीं त हिते टपर थी वेंदासीं। इंतज़ार मौत बराबर तो लॻे वञा काॾे ही सज़ा ख़तम कर हाणे ॿी वरी का सज़ा ॾे। ॿी सज़ा मतलब फांसी थुलो थुलो रसो बूथ ते कपिड़ो अबू कमज़ार कोड़े जो नथो लॻे खोड़ो दिमाग़ जो भॼी वियो अथसि घोड़ो पीछे में विझंदो यारो नोड़ो वञू मां पंहिंजी ज़िंदगी जे 30 साल में 25 साल रुगो पढ़ाई फसाद कया आहिनि पर एतिरो सोड़ो मां कॾहिं बि कोन थियो आहे जेतिरो मां तव्हांजे करे हिते जी सोड़ो थियो बेस्तो। अजीब वॾी बेइज़ती थो करे उहा वरी कहिड़ी असांजी इज़त आहे। अबू हाणे रुगो दुआ कर ते लालू असांखे हितां जल्दी रिलीज़ कराए। अरे असां कहिड़ियूं फिल्मूं जो रिलीज़ था थियूं। अरे रिलीज़ माना आज़ाद फ्री बस वॾियूं फिल्मूं आहियूं 14 पार्टनि वारियूं असां रजे जे ॻिचीअ में पोइ फथकी मरे। फ़िलहाल त असां था मरूं हाणे शाम जो सुबुह ते असांजी ज़मानत न थी न त मां तव्हां ॿिन्ही पीउ पुटनि जी ज़मानत कराईंदुसि। हलड़ी बंदूक तुंहिंजो ठका अरे कमदार कोड़ा जेकॾहिं एॾी हलंदी पुॼंदी अथई त वारो करे असांजी ज़मानत करा। ज़मानत हिन थाणे था न हिन जान मां कराईंदोसांव सभु पंहिंजे हथनि सां। जी अबू हिन डिॼारे थो ॿियो ख़बर लालू साहिब कीअं घुराए अथव घुराए अथव मूंखे कहिड़ी ख़बर अथव कीअं आयो रशे ते आहीं अलाए सुज़ुकी ते आहीं पंध आहीं मूंखे कहिड़ी ख़बर आहे। लालू साहिब कीअं घुराए अथव मतिलबु छो घुराए अथव। सुतली साहब मसलो इहो आहे त मसलो लालू खे ख़बर आहे। अरे रे कुते जी मख जॾहिं तोखे मसइले जी ख़बर न आहे त ॼाणी छा लाइ थोरी सुतली साहिब इहो चांहि ठाराए वठां लखनि किलो जा केस दाल कयूं न चांहि माना पाणी न बीड़ी न सिगरेट आहे सुतली साहिब खे ॾाहीं माठ करणु नथो भई सुतली साहिब मसइलो इहो आहे त चांहि पोइ था पियो मूंखे सूतलीअ सां ॻाल्हाइणु ॾींदे या न ॾींदे भली ॻाल्हायो मां त बस हाणे जे विच में ॻाल्हाई न हिन ओताक तां लटूं हणी कढंदोमांइ। मतिलब त हाणे न ॻाल्हायां न। लालू साहिब तव्हां हुकुम कयो मुंहिंजा कन तव्हां ॾियनि तुंहिंजा कन मूं ॾियनि बाक़ी ॿुध इहे जेके 2 कन तुंहिंजे बूथ ते लॻल इहे कंहिंजा आहिनि। मुंहिंजो मतिलबु आहे त मुंहिंजो सॼो ध्यानु तव्हां ॾे आहे। सुतली साहिब मां चवां थो वल्लू वारनि खे आज़ादु कयो त हुननि जो फ़ैसिलो कयो ॻोठ में हरू भरू टिमजण मचियो पियो। लालू साहिब पहिरियां इहा ॻाल्हि करियां त मां 1 सेकंड बि हिते ज़ाया न कयां तकिड़ो वञी थाणो साफ़ कयां। थाणो साफ़ कंदो थाणे में गंद कंहिं कयो आहे। वल्लू वारनि खां वधीक को ॿियो गंद हूंदो छा असां त पीरनि ते पड़ पिया पासूं त इहे 3 इलाइक़ा मां निकिरनि। हाणे चांहि थी वञे पहिरियां लखनि किलोनि जा ॾोहारी थाणे था छॾियां पोइ चांहि पाणी सभु कुझु पियूं था ठीकु आहे न। अरे रे ओए ओए सखी हाथन ताई जा पुट तोखे चांहि पीअण जो एॾो शौक़ु आहे न पंहिंजो खीर खंड पती वठी रखो तो कर एॾो पुछण तो भाई। अबे मेहमान नवाजी भी कोई चीज होती है यार हिलाया जा रहा है तू। हाँ साहब हाँ वॾी महिरबानी हाँ भली
मामी कैसा थी ॻाल्हाए वॾी ख़ुशि थी नज़र अचे तोखे जो ॿुधायां त सुतली साहब हो वल्लू मिठल ऐं कोड़े कमदार खे लाकब मां कढी ऐं लालू ॾे फ़ैसिले जे लाइ थो वठी वञा। हा वाकई मामी मुंहिंजी न खाबी अखि ॾाढी फड़के थी। आयो त मां ऐं धी चौक चंडियो कॾहिं त का सोली वात मां वाई कढंदी कयो। हा मामी तूं त वॾी सदोरी आहे। मामा वलू ऐं मिठल कॾहिं बि थाणे ते एतिरो वक़्तु नाहिनि रहिया जेतिरो हिन दफ़े ज़लील थिया आहिनि। हा जॾहिं मूं सां न परणियलो न तॾहिं त तुंहिंजो मामो वेही चांदी जे थावनि में मानियूं खाईंदो ऐं जल्दी जे पीघनि में वेही लुॾंदो हो। मामी हाणे घणी गह पीह न कर, दुआ कर मामी दुआ कर त काथे अदा लालू मामा वलू ऐं मिठल खे का ॻरी सज़ा न ॿुधाए। ओयो छटी निभाग कॾहिं त सोली वाई वात मो कढजाई न। अॻियां 16 माण्हू हुजनि त वात मां का सोली ॻाल्हि निकिरे न। मामी तव्हां आयो उहे ई गिह जेकी सिधी आंगुर सां कॾहिं निकिरण वारा ई न आहियूं। चवंदा आहिनि त पंहिंजा ई दुश्मन हुजनि त धारियुनि ते कहिड़ी मया रहे। हेसि छोकिरी मां तोखे हथ थी ॿधां को वज़ीफ़ो वेही पढ़ त सभु आसानियूं थियनि। निभाग चटियो पियो आहे घर में। वज़ीफ़ा मुसलमाननि जे लाइ ठहिया आहिनि मामी ऐं तूं वेही न वज़ीफ़ो पढ़। चवे छा थी छोरी मतिलब त असां मुस्लमान न आहियूं। वाल खंडुर जो जहाज ॿुॾी वियो अथई छा अहिड़ो कहीं वेठो आहे। अम्मा चेचाणी मिठल वारा आज़ाद थी विया। पोइ तोखे कहिड़ी कस लॻी कहिड़ो तुंहिंजे घर में अचे रहंदा। मुंहिंजे घर किथां ईंदा मां पाण सेठ धनुअ जे गॾ वांगुरु न हेॾां जो न होॾां जो। ओयो 5 सेरे दॿे जहिड़ो बूथ खणी 10 सेरे जहिड़ो करे छॾियो अथई। असुल में दुनिया जा मसाइला हल थींदा था वञनि जेके ॿधल आहिनि उहे बि छुटंदा था वञनि माण्हुनि जा फ़ैसिला थी माण्हू घर पहुचंदा था वञनि। इहा मुंहिंजी निकाह बदी ज़ाल पावली मूंसां ठहण लाइ तयारु न आहे। मुंहिंजे घर में रहणु पसंदि नथी करे। सिंधीअ में छो, उर्दू में क्यों, पंजाब के में काय के लिए ऐं अंग्रेजीअ में वाए ऐं पश्तो में मूंखे ख़बर न आहे। बस कर ब्रेक ते पैर रखो कन खोले ॻाल्हि ॿुधाए मुंहिंजो सॼो ध्यानु पावलीअ ॾे आहे। मां बि त पावलीअ वारी ॻाल्हि थी कयां न। त पोइ हाणे सॼो ध्यानु तो ॾे आहे। ॻाल्हि ॿुध ॻाल्हि न कजांइ कंहिंसां बि। मां लालीअ खे तावीज़ लिखाए ॾिना हा। तावीज़ आस्ते फाटो मार पवई मुंहुं माराईंदे छा। मुंहिंजे ख़्याल में जे लालीअ उन्हनि तावीज़नि जो सही इस्तेमालु कयो हूंदो त अॼु या सुभाणे सुरीली पावली तुंहिंजे हवाले कंदी एतिरो मूंखे यकीन आहे। अम्मा सेठाणी जे इन्हनि तावीज़नि तुजलो ॾेखारियो न त मां तुंहिंजा पेर धोई पीअंदुसि। शाम ताईं पेर मां बि नथी धोआं पई। शाम ताईं पेर न धोईंदीअ त जेकॾहिं पावली वारो मसइलो हल थी वियो त पोइ इहे पेर धोई आगो मोह त कहिड़ो पियो करे मुंहिंजी दिलि कची करे वियो आहे। बाबा मां जेको फ़ैसिलो कयां तव्हांखे क़बूल आहे? क़बूल आहे। सुतीली साहब भला तव्हां ॿई छो था ॻाल्हायो तव्हांखे क़बूल न आहे छा? लालू साहब असांखे त 24 कलाक क़बूल आहे। हा पर फ़ैसिलो त वल्लू मिठल ऐं कोड़े कमदार लाइ आहे न। क़बूल कनि न कनि उन्हनि जो मसइलो आहे असांखे कहिड़ो फ़र्क़ु थो पए। हा फ़ैसिलो क़बूल नथा कनि त पोइ सुतली साहब फ़ैसिलो कंदो त हिननि खे हाफ फ्राई करिणो आहे या फुल फ्राई क्यों सुतली साहब? हा पर हिन दफ़े हाफ ऐं फुल फ्राई वारो ड्रामो न थींदो जीअं मिठल सां कयोसीं। हाणे ओरिजिनल एनकाउंटर थींदो ठा ठा। सुतली साहब तव्हां जज़्बाती न थियो। लालू साहब जेको फ़ैसिलो करे न उहो मुंहिंजी अखियुनि ते मुंहिंजे अखियुनि ते पर अखियुनि ते छा अखियुनि जे तारनि ते। भलू तूं छा थो चवीं? क़बूल करण खां सवाइ पोइ को ॿियो रस्तो ई कोन्हे। छा क़बूल करे? लालू साहब जो फ़ैसिलो। हाणे मां पंहिंजो फ़ैसिलो ॿुधायां। हा अचे वल्लू इहा बीमारनि वारी हा भली न कर। मुड़ुसु माण्हू थी उहा हा कर। ओके जेस माना त मूंखे क़बूल हूंदो। मां घणी सोच वीचार खां पोइ इन फ़ैसिले ते पहुतो आहियां त कमदार कोड़े जो ऐं मिठल जो को बि ॾोह न आहे। सही बनीअ जे पाणी चोरी करण खां वठी झेड़े ताईं इहा वल्लूअ जी हिन मुनाफ़िक़ जी शैतानगिरी आहे। वल्लू असांजे ॻोठ जो सीनियर शैतान आहे। कोड़े ऐं मिठल खे हिनखे सम्झाइणो त पाणी चोरी न आहे कराइणो। उन करे कमदार कोड़े ऐं मिठल खे बाइज़त तरीक़े सां बेइज़्तो करे
हिन मसइले मां ईअं था हिननि खे ॿाहिरि कढूं जीअं होटल वारा खीर मां मखियूं कढंदा आहिनि। बाक़ी वल्लू वियाजी के ॻोठ मां ईअं निकलणी थी वञे जीअं लोडरनि जे अचण जे करे गॾा कारनि मां गॾा निकिरी विया आहिनि ऐं गॾा वीचारा होटल जे ॿाहिरां रस्ते ते बीही नाकारा थियल पती जे इंतज़ार में बीठा हूंदा आहिनि, सोचींदा आहिनि त मालिक होटल बंदि कनि त असां चुल्हे में वात विझूं। पर मूंखे अफ़सोस आहे इन पुराणी पती रखियल पतीअ में बि रंग विझी वरी हलाइनि था, होटल ते चांहि ठाहिनि था। ॿियो दुख मूंखे इहो थो थिए त इन चांहि जे पती जे इंतज़ार में जेके बीठल गॾा वीचारा आहिनि इन्हनि खे कान का टक लताड़े हली थी वञे। मुंहिंजी अलाह यारो दुआ आहे त वल्लू साहब ईअं ई थींदो जीअं गॾनि सां थो थिए। सही छा सही सही रेल गाड़ी खणी टाई अथई सही सही है जी। अरे तव्हां मूं सां गॾायो या लालूअ सां? बंबू असां ॻोठ जे चङे मुड़ुस सां ॿधल आहियूं, पर हींअर तुंहिंजी बदकिस्मती इहा जो चङो मुड़ुस लालू आहे। मूंखे रुगो इहो ॿुधायो त मूंखे आउट ऑफ कंट्री माना मश्करनि जे ॻोठ मां घणो वक़्तु ॿाहिरि रहणो पवंदो? हा, जेतिरो वक़्तु असां चाहींदासीं तोखे ॿाहिरि रहणो पवंदो। इन में मुदाख़लत कंदे पोइ यादि रखी छॾ सुतली करी हाफ़ फ्राई। हाफ़ के हाफ़ फ्राई छा कंदो? फुल कयोसि, मुंहिंजे तरफ़ां इजाज़त अथव। मुंहिंजे लाइ दाल फ्राई सही आहे। अरे दाल फ्राई, अरे लालू जी हुतां किथे वेठो आहीं, होटल ते न आई वेठो। बाक़ी मिठल जी इहा ॻाल्हि सही आहे, हाफ़ अॻे ई लॻो पियो आहे, हिन खे फुल करणो पवंदो। हा कीअं सुतली साहब आहे? हा हा लखनि खणनि जा केस दाल कयूं, न चांहि न पाणी न बीड़ी सिगरेट आहे, हिन खे फुल फ्राई था कयूं। ठीकु आहे, मूंखे फ़ैसिलो क़बूल आहे। जेसि हिन ड्रामे जो डायरेक्टर हिन ॻोठ जो चङो मुड़ुसु न चाहींदो न तेसि मां आउट हूंदुसि बाबा, आउट आउट। बंबू अबू ॻोठ जो चङो मुड़ुसु त सम्झ में अची वियो, पर इहो ड्रामे जो छा चई? हिन ड्रामे जो डायरेक्टर त लालू आहे न अबू। ख़ैर सां फ़ैसिलो थी वियो ऐं फ़ैसिलो इहो थियो आहे त वल्लू कुझु ॾींहंनि लाइ मश्करनि जे ॻोठ में नज़र कोन ईंदो। असां ॾिसंदासीं त वल्लू लाइ कहिड़ा कहिड़ा कमेंट्स था अचनि। उन खां पोइ ॻोठ जो चङो मुड़ुसु लालू फ़ैसिलो कंदो त वल्लू अचे या न अचे। हिला ते वे वल्लू तोखे अॼो को ॾींहुं मोहलत आहे, कंहिंखां मोकिलियानो अथई न बाबा मोकिलाए वठि बसि। अबू जी बंबू इहा केॾी न बेइज़्ज़ती आहे, तव्हां सां गॾु मुंहिंजी बि थी आहे। इहा केॾी न बेइज़्ज़ती आहे। तोखे कोन चवंदा, कुझु कोन चवंदा तोखे कुझु। ओ चाची मासी सुरीली, तो चयो मवाली खे वठी मां मवाली खे वठी आयो आहीं। अरे न न न दबा डांद पी पी तुझे न पुट चप्पल जे मथां चढ़ पियो, सिधो पी कयांसि, तोखे कोन थी हणा। अब्बा मवाली मुंहिंजे करे जे तोखे तकलीफ़ आई आहे त मूंखे बख़्श कजे अब्बा। न न मासी अहिड़ी का ॻाल्हि न आहे। अब्बा मूं पावली तोखे ॾिनी, पावली तुंहिंजी आहे, कपीस कुहीस तुंहिंजो नंग आहे, अॼु वठी वञी सभा। अम्मा थी पावली मूंखे बख़्श कजांइ, मूंखां इहो विसरी वियो हो त माउ पीउ खे औलाद जी ख़ुशीअ में ख़ुशि रहणु घुरिजे। हा हा मासी सुरीली इहा ॻाल्हि ॾाढी भली कई अथई। पहिरीं ई माण्हू दिमाग़ सां सोचे हा न त हीअ त ॻाल्हि पहुचे ई न हा, छो त माण्हू जेको बसि मवाली घणो न ॻाल्हाइजे, मूंखे अॻे ई बुखार आहे ऐं मथे में बि सूर आहे। हिन बुखार ई मूंखे बेमान करे छॾियो त ज़िंदगी अलाए छा हरू भरू बचनि जूं पिटूं त न खणा न। अम्मा अलाए साईं मुंहिंजी हयाती बि तोखे ॾे। चरी थी वई ऐं छा तुंहिंजी हयाती हिनखे मिले त मां काॾे वेंदुसि। चाची माची सुरीली बोला, मां हिकिड़ो कमु कयां, लाली खे वठी मां पंहिंजे ॻोठ हली वञा। अय अब्बा तव्हां बि जे वेंदो त मुंहिंजे घर खे केरु संभालींदो? पहिरीं ॻाल्हि त मां हिन पावलीअ जहिड़ी न आहियां, मां पंहिंजो घर छॾे कान वेंदसि। हा हा असांजो घर ई मासी सेठाणी जो घर आहे बि कुहनि ते न, जो मां अची न सघंदसि। हाणे त तावीज़ वारो कमु ख़तमु करणो पवंदो न। तावीज़ छा तावीज़? मुंहिंजो मतिलबु त अम्मा दवाऊं त तुंहिंजियूं हलनि थियूं न, पर तावीज़ पीणे जो बि त तुंहिंजे लाइ बंदोबस्तु कजे। न न हाणे मूंखे तावीज़ जी छा, पर दवा जी बि ज़रूरत कान्हे का। पावली मवाली जे हवाले कई अथमि त दिलि तां ॿाहिरि ई लही वियो आहे, हाणे मूंखे बुख लॻी आहे। अम्मा मां तुंहिंजे लाइ मानी खणी थी अचां। अॼु ॻाल्हि हाणे वञूं त छा भला आख़िरी मानी खाए वञूं, ॿ टे मानियूं सवायूं हणजां। खणी थी अचां। जी बंबू अबू तो त किकूं गाड़े गाड़े मुंहिंजा कुल्हा हला करे छॾिया। बस बेटा पकड़ी से वो एक सुठो दी बाबा सुठो दी।
तुंहिंजो घर छॾियो थी वञाणी अम्मा लिखियो मुंहिंजे नसीब में अम्मा अम्मा मामा अम्मा वारी किथा आई तुंहिंजी अम्मा सेठाणी न मां पंहिंजी मां मर्याद खे यादि कयां पियो बाबला हिन लालूअ खे पिट जंहिं तोखे ॻोठ मां तड़े कढियो आहे पिटूं पारां था ॾीस तू पारा था मामा वलूअ जी कॾे दुआ कान अगामिया वरी पिटू पारा था ओ बाबल बस कर हल त तोखे चाढ़े अच छा थी चाढ़ी थी और रक्षे ते अरे रक्षे ते न मूंखे सूलीअ ते चाढ़े सूलीअ ते मरंदासीं पर मुरकंदे न मामा मुरकंदे न तोते त ईअं थो ठहे त मरंदासीं उहो बि कुरकंदे शर्म कोन थो अचे मामो अथई हा ईअं ॻाल्हाइबो आहे फज़ीलत अथई हौसलो त नथी ॾी मुए खे रांदो न फटंदे वठी लूण बुरकी हा मिर्च जो कोन माना यको त मुंहिंजो साथ पई ॾे वरी हाणे अचानक छा थियई हलड़ी बंदूक तुंहिंजो ठका बाबल हिते बीहंदे त बीह वेंदे निकरण जी कर न त लालू फुल फ्राई कराए छॾींदई ऐं तुंहिंजो गोश्त उन में पती विझंदासीं त बि कोन ॻरंदो अरे छा थो मुंहुं निभागो उहे ॿार बि कोन रोईंदा जेके स्कूल पहिरें ॾींहुं वेंदा आहिनि तोखे छा आहे सॼी उमिरि धिका थाबा शहर जा खाधा अथई हा बस इहे बि गुज़री वेंदा करे छा थो ॿार सां गॾु असांखे माराईंदे छा बाबल हाणे तव्हां मूंखे बाह में बाह ॾियो शाबाश मरीज़नि वांगुरु न हिम्मत छा थो मां धिको ॾींदो भला पोइ निकिरे अरे मुआ निकुर हाणे थेलो भला कर निकुर त कखन ते खाली थे निभागा वञा थो उस्ताद विलायती शैतान जी शागिर्द ना फरमान उस्ताद असां शैताननि जी मौजूदगीअ में ॿ कम भला थी विया असां हुजूं ऐं भलाई जा कम असां ते हुजे नालत हुजे बेशुमार हुजे डीज़ल ते सही तो चवी जुमन जानराही असांजे हूंदे सुरीली माई राज़ी थी वई ऐं पावली खे मवाली सां गॾु सेठियाणी जे घर रहण जी इजाज़त ॾेई छॾी ऐं असांजे हूंदे असांजे वॾे बाबे वलू व्याजीअ खे लालूअ ॻोठ मां नेकाली ॾेई छॾी ऐं असां मखियूं मारींदा रहिजी वियासीं हाणे मखियूं न आहिनि मारणियूं वॾा वॾा भितर मारणा आहिनि खड़ा भॼणा आहिनि खड़ा ऐं भितर हर काई रहियो छा हा उस्ताद जेका लालू खां ॿनी वरिती आहे न उन ते महिनत त करणी पवंदी न हा दादा फिलहाल महिनत करणी आहे ऐं पोइ महिनत जो मेवो वठणो आहे मेवो ऐं कीअं वठणो आहे तव्हांखे मां ॿुधाईंदुसि केरु थो चवे त शैतान नज़र नथो अचे तूं जो रही उस्ताद अरे हथ कर छो मूं कहिड़ो ॾोह कयो आहे हीअ मुंहिंजे मोरनि जहिड़ी नुंहुं जे लाइ आहे अचे अम्मा अचे बिस्मिल्लाह अम्मा सेठाणी एतिरो दादलो न करेसि चचिली थी पवंदी माठ करे उज़ईअ जा दुंबा मां पंहिंजे नुंहुं खे अखियुनि ते विहारींदसि अखियुनि ते विहारींदसि हिनखे हल्को न सम्झ जेॾी महिल चढ़ी अखियुनि ते वेंदई न त अखियूं बिलोरनि वांगुरु पुर्च करे ॿाहिरि निकिरी पवंदई पोइ ॿार चिदे करे था टिणियूं ओ ॼट अखियुनि ते विहारण जो मतिलबु हूंदो आहे त मां हिन पावलीअ खे नुंहुं न पंहिंजी धीउ सम्झंदसि ईअं कसीअ खे बि ॿुधाए सघां त नुंहरु कीअं पालबियूं आहिनि बसि अम्मा फिटी ठही अहिड़ो जे दादलो कयईसि न त जहिड़ो घर बि हलाईंदई त मां सम्झां थो त तोखे हलाए छॾींदई मवाली मां थकिजी पई आहियां आराम करण थी चाहियां ओहो शुरुआत इश्क देखो आगे आगे देखिए होता है क्या बसि हाणे बसि छोकिरी सही थी चई पई निंड कोन कई अथई भली आराम करे अम्मा हीअ सुम्हंदी न पोइ तुंहिंजो आराम फिटाईंदी न मुंहिंजी पावली अहिड़ी न आहे मुंहिंजी इज़त बि पंहिंजे माउ जहिड़ी कंदी मवाली मूंखे निंड थी अचे हल तोखे कमरे जो शेर करायां ऐं उहो खट बि ॾेखारियां जिते तूं चढ़ी वेहंदीअ ऐं कख बि ॿीड़ो न कंदीअ
ख़बरदार होशियार बेकरार इंतजार लगातार बार बार के विचरण पड़ो थाने में खाने पीने सुमण जागड़ी क्वेश्चन न करे रिपोर्टिंग सर अरे रिपोर्ट त तव्हां ॾियो कहिड़ी ख़ुशी में थाणे ते गश लॻा सुता पिया हो हां किथे मवाली त तव्हांखे कोन ॾेई वियो भंग जो ज़रो ज़रो मरो पिटीन छो थो साहब पुजी भाॼाई न सघी ऐं असां सिपाही खे थो पिटी अरे बोड़ा साहब तो चई निंड कहिड़ी ख़ुशीअ में था कयो साहब छा आहे जो मस मस त लाकब खाली थियो आहे साहब जेसिताईं कोड़ो मिठल वलू अंदर आहे न असांजी त निंड ई हरामी ओड़ा ॾोहारनि खां भली लाकब खाली थियो हुजे पर ॻोठ में ॾोहारी फिरंदा था वतन ऐं उन्हनि खे कंट्रोल में रखण लाइ असां पुलिस जो जागण ज़रूरी आहे यस सर उन करे तव्हां वञो ऐं ॻोठ में थोरो गश्त ॾियो जीअं ॾोहारनि खे ख़बर पए त पुलिस जागे थी यस सर साहब करणो छा आहे ओ बुढल बोड़ा साम्हूं ॿाकरे गोश्त जी दावत आहे जेकर नथो हले त खेरा मां अकेलो थो वञा ॿाकरो कोई त न ईसा मां हलां थो ईसा खाली आहिनि खीसा हुकुम कर साहब वाकई ॿाकरे जी दावत आहे छा न साहब बोड़े खां मिड़े ईअं कूड़ आयो अथमि हली तो ॻोठ जो गश्त करायां ठीकु आहे घणेई निंड्रू कयो थाणे ते सुता पिया ड्यूटी था कनि हलो वञो ओके सर साहब मां वियां हाणे हल वञ निंड्रू था कनि माई कसी ॿुधो तुम त वल्लूअ जो सिर खणाई वल्लूअ जो सिर मूं कोन खणायो आहे तोरे पुट लालूअ खणायो आहे मुंहिंजे मुड़ुस खे कोठ खां निकाली ॾेई छॾी अथई सुठो कोन कयो अथई असां सां रेवस हा इहो लालू वारो फ़ैसिलो मूंखे बि न वणियो हा न तूं पाण ॾिस ॾिसां बि थो ॿुधां बि थो को अंधो ॿोड़ो थो रही आहे अंधी त तूं आहीं जो वल्लूअ जहिड़े व्याज खोर सां बि शादी कई रिवस में रही लालूअ जे फ़ैसिले वारी ॻाल्हि मां त चवां थो त ॻोठ मां न कढे था इन वल्लूअ खे सूबेदार सूतलीअ खां फुल फ्राई कराए हा फुल फ्राई इहो गंदो इहो फ्री गिरी वरी अचे असांखे घाटे में लॻंदो हल ॾाची ॾह त तोॾी 13 पुट खां बि 5 मिंट पोइ त थी विया अञा मतिलबु पूरा 10 मिंट 10 मिंट त थोरा आहिनि मां त सॼी उमिरि रिवस में हा पर तो त पंहिंजे कुआड़ीअ ते पाण पेर हयो न ईअं कोन पंहिंजे पेर ते पाण कुहाड़ो आयो अथव सुठो आहे कंहिं तरीक़े सां मञी त सही त वल्लूअ सां शादी करे ग़लति कमु कयो सही ग़लति पी नंबरी त पुट वरी 10 नंबरी केरु इहो वल्लूअ ऐं मिठल जी ॻाल्हि करी न न वल्लू ऐं मिठल जी ॻाल्हि कोन थी कयां तूं जीअं तीअं पुट लालूअ जी ॻाल्हि थी कयां मुआ उठ पखी असां जूं रुॻो ॻाल्हियूं न कर पोपट असांजे ॻाल्हियुनि में बि अच मतिलबु छा मतिलबु सोलो आहे लालूअ खे बि मिठल वांगुरु मां जी ज़रूरत आहे ऐं मूंखे वरी हम सफ़र जी ज़रूरत आहे भले हाणे तूं बि इश्क थो करी हड़ताल में सड़ियल चपल माई कज़ी कन खोले ॻाल्हि ॿुध उहो वाव नाहे जंहिंखे वण न लॻो हुजे ईअं नाहे चइबो जेको मिसाल थोरी उबतो उहो वण नाहे जंहिंखे वाह न लॻो हुजे ईअं चइबो आहे ॻाल्हि त ॿुधी रेवस पहिरियां त जॾहिं तूं आए हे ॻोठ में त मूंखे अधी कज़ी पई पवंदी हुई हाणे तोखे छा थियो आहे अधी ऐं भेण में त फ़र्क़ु आहे जॾहिं न मां कुआरो हुअसि त लालूअ जे माउ खे बि अधी करे छॾींदो हुअसि छो जो ख़बर कान हुई न त इन सां ई लेख लिखबो हाणे मत कर घणो थो ॻाल्हाई कद ॾिस मुड़ुस जो पर ॻाल्हाइण लॻो हाणे ॾे रस्तो त हिन हथ ते लिखियल तुंहिंजे चोसे जहिड़े अंब जहिड़े मुंहं ते न लिखां छल न कंहिं माईअ जो मुड़ुस को मुसीबत में ॾिसो पोइ मोड़ ॿधियूं गॾहनि वांगुरु बीठा हो हाँ तूं मोड़ ई थी ॻाल्हि करी मां त हे शरनाइब उभी करे छॾी आहे ड्रामा सोप सीरियल मश्करनि जो ॻोठ जा तमाम एपिसोड हाणे ॾिसो HD क्वालिटी में विजिट करियो असांजो YouTube चैनल सिन TV HD ड्रामा।